नाज़रीन, थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नायाब नस्ल जे हरण जो कोटकी ज़रिए शिकार कयो वञे थो। मक़ामी रहवासियुनि तोड़े सुञाण धुरियुनि हरण जे शिकार ते ॻणती ज़ाहिर कंदे शिकार ते पाबंदी लॻाए शिकारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी घुर कई आहे। वधीक तफ़सीलुनि लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। थर में नायाब नस्ल जे हरण जो शिकार ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जंहिं करे नायाब हरण जो शिकार सरेआम जारी आहे। वाइल्ड लाइफ खातो हरण जे शिकार ते को बि ज़ाब्तो न आणे सघियो आहे। ॻोठ तेजमाल जे वेरी जी सेम में अणॼातल शिकारियुनि पारां देरा जमाए वरिता आहिनि। झंग में कोड़की ज़रिए नायाब नस्ल जे हरण खे फासाए ज़ख़्मी करण बैदि शिकार कयो वञे थो। ॻोठाणनि पारां कंहिं बावजूद नायाब हरण जो शिकार सरेआम जारी आहे। नायाब नस्ल जे हरण जे शिकार जा धरती टीवी फुटेजिस हथ करे वरिता आहिनि, जिन में ॾिसी सघिजे थो त शिकारी कीअं कोड़कीअ सां शिकार कनि था ऐं कहिड़े नमूने हरण खे बेरहमी सां शिकार बणायो पियो वञे। ॻोठाणनि उन बाबति मीडिया खे ॿुधायो त शिकारियुनि खे नायाब नस्ल जे हरण खे शिकार कंदे ॾिसी वाइल्ड लाइफ खाते खे इतला करियूं था, पर अमलदार को बि नोटिस नथा वठनि। ॿिए तरफ़ वरी वाइल्ड लाइफ खाते जे सब इंस्पेक्टर सिकंदर समूह जो चवणो हो त ॻोठाणनि जे इतला ते शिकारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करियूं था। होॾां वरी सुञाण धुरियुनि जो चवणो हो त शिकारियुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई न थियण करे शिकार में ॾींहों ॾींहुं वाध थी रही आहे। समाजी अॻुवाणनि वाइल्ड लाइफ खाते जे अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त शिकारियुनि ख़िलाफ़ असराती कार्रवाई करे मुलुस शिकारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे त जीअं नायाब नस्ल जा जानवर बची सघनि।